नाज़िम ख़बरनि जो सिलसिलो अॻिते वधायूं था। इस्लामाबाद में डेंगीअ जा वार जारी आहिनि। डीएचओ मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 29 शहरी वायरस में वरची पिया आहिनि, जंहिंखां पोइ मरीज़नि जो अंग 4483 थी वियो आहे। डीएचओ मूजिबि इस्लामाबाद जे शहरी इलाइक़नि में 10 ऐं ॿाहिराड़ी जे इलाइक़नि में 19 केस साम्हूं आया। ॿिए पासे ख़ैबर पख्तूनख्वा में 24 कलाकनि दौरान डेंगीअ जा 98 नवां केस रिपोर्ट थिया। केपी में डेंगू मुतासिरनि जो तादाद 9811 थी वियो आहे। नाज़िम कोरोना वायरस जो ज़िक्र कंदासीं। मुल्क में कोरोना विघे वधीक 10 मरीज़नि जूं हयातूं ज़ाया थी वयूं। 418 नवनि केसनि जी तस्दीक थी, जॾहिं त 1083 मरीज़नि जी हालत ॻणिती चुकी आहे। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर तरफ़ां जारी कयल ताज़नि अंगनि आंकड़नि मूजिबि गुज़िरियल 40,143 माण्हुनि जा नमूना वरिता विया, जॾहिं त हकारी केसनि जी शरह 1.4% रही। एनसीओसी मूजिबि मुल्क में कोरोना विघे वधीक 10 मरीज़ फ़ौत थियण बैदि हयातूं ञाणंदड़नि जो अंग 28,648 थी वियो। एनसीओसी मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 418 नवनि केसनि जी तस्दीक बैदि मुतासिरनि जो अंग 12,81,240 थी वियो। एनसीओसी मूजिबि हिन वक़्तु सॼे मुल्क जे अस्पतालनि में 1083 मरीज़नि जी हालत ॻणिती चुकी आहे।